अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। अॼु असां मैरिज किचन में खणी आया आहियूं इफ़्तार स्पेशल रेसिपी बादाम कुल्फ़ा। बादाम कुल्फ़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां हेवी क्रीम विधी आहे 2 कप्स। ऐं हेवी क्रीम खे चङी तरह सां विप कंदासीं, एतिरो बीट कंदासीं जो हेवी क्रीम फोमी थी वञे। जी फ्रेंड्स, हेवी क्रीम खे चङी तरह सां विप कयो आहे जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। ऐं हाणे विझूं था खंडु अधु कप, नंढनि फोटनि जो पाउडर विझूं था अधु टीस्पून, वनीला एक्सट्रैक्ट विझूं था अधु टीस्पून ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां विप कयो आहे। ऐं हाणे विझूं था कुटियल बादाम 1 कप, चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे त हाणे असां बादाम कुल्फ़ा जे मिक्सचर खे हिकु प्लास्टिक जे बॉक्स में विझूं था। ऐं मिक्सचर खे चङी तरह सां फैलाइण खां पोइ कवर कयूं था प्लास्टिक फूड रैप सां ऐं इन खां पोइ ढकु ॾेई करे घटि में घटि 8 कलाकनि जे लाइ या पूरी राति जे लाइ डीप फ्रीज़ करे छॾींदासीं। जी फ्रेंड्स, सॼी राति लाइ असां बादाम कुल्फ़ा खे फ्रीज़र में रखी छॾियो हुयो ऐं हाणे असांजो बादाम कुल्फ़ा तयारु थी चुको आहे। असां डिश आउट कयूं था हिकु ट्रे में ऐं पीसिस में कट कयूं था। ऐं पीसिस में कट करण खां पोइ असां गार्निश कयूं था कुटियल बादाम सां। ऐं असांजो मज़ेदार बादाम कुल्फ़ा बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।